अजीज़ाने गिरामी अवां जे साम्हूं 15 सिपारो सूरत कहफ जो कुछ आयत तिलावत क्यों है। कोशिश कंदुम त मुख्तसरन इन आयतुन जो खुलासो समझाए दुआ घुरंदुम। हिकड़ी एड़ी शय आहे जैमें कहीं जो भी इख्तलाफ कोने। वो दुनिया में जेके भी शयूं असां तव्हांजे साम्हूं आहिनि या वरी साम्हूं न आहिनि, कहीं जो न कहीं जो उन में इख्तलाफ तव्हांखे नज़र ईंदो। खोड़ सारा अहिड़ा मुल्हिद भी तव्हांजे साम्हूं नज़र ईंदा जेके ख़ुदा जी ज़ात जो भी इनकार कनि था त ज़मानो बस पाण ई ॼाणे हले थो, इनके ज़मानो जेको आहे अलाह कोन्हे। जे तव्हां ॿुधो विच में मांझी फ़क़ीर जा इहे गज़ल त अणॾिठे अलाह खे कोन था मञूं। नबियन जे ज़ात जो इनकार भी दुनिया में मिलंदो, पर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंमें सभिनी जो इत्तफ़ाक़ आहे, उहा आहे मौत। छा ॻाल्हाईंदा पिया ओ मुफ्ती अब्दुल रहीम पठान मरूम रहमतुल्लाह फरमाईंदो न, असांखे किची मणी था ॿार हाणे हीअ पिया ॻाल्हाइनि हिते वाइदो धूड़ सम्झंदा। ओ बाबा न ॻाल्हायो, हेॾे थी वियो मजबर सां हिकिड़ो हितां उते हेॾां हेॾां अच बस हेॾां पोइ जॾहिं माण्हू जे मथां मौत ईंदो आहे, कुछ शयूं अहिड़ियूं आहिनि जेके इंसान सां गॾु हलंदियूं आहिनि। पाक पैगंबर अलैहिस्सलात वसलाम फरमायो इंसान सां 3 शयूं गॾु हलंदियूं आहिनि। हिकिड़ो माल, औलाद, नेक साले अमल। पोइ 2 शयूं वापसि मोटी ईंदियूं, हिकिड़ी शइ गॾु हलंदी आहे, उहा आहे नेक साले अमल। ऐं इन्हनि आयतुनि जे अंदरि अल्लाह ताला फरमायो जेको भी ज़ेब ऐं ज़ीनत तव्हांखे दुनिया में नज़र अचे थो, इहो सिर्फ़ु दुनिया जो सामान अथव। असां तव्हां सियाणा सेबता माण्हू आहियूं, पाकिस्तानी पैसा सऊदी में कोन हलाईंदासीं। सऊदी वारा पैसा हेॾे खणी ईंदासीं, हिते कोन हलंदा। बाबा उते वञी ॾे, उहा अलॻि ॻाल्हि आहे त करंसियूं चेंज थियनि थियूं। त दुनिया जो सामान असां तव्हां जेको दुनिया में कमायो, इहो दुनिया में रहिजी वेंदो। आख़िर जो सामान ॿियो आहे जेको अल्लाह जे क़ुरान इन्हनि आयतुनि अंदरि बयान भी फरमायो। गोया के मुख्तसर इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला इंसान ज़ात जी पूरी तारीख़ ॿुधाई आहे। फरमियल मालु वल बनून, पहिरियों त अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात के दुनिया में मोकले करे फरमी खबरदार ज़ुय्यिना लिन्नास हुब्बुश शहवाति मिनन निसा वल बनीन वल क़नातीरिल मुक़ंतरति मिनज़ ज़हब। खबरदार दुनिया तव्हां जे लाइ सिंगारी वई आहे औरतुनि सां, ख़वाशात सां। हर हिकिड़ो माण्हू जा पंहिंजी पंहिंजी चॉइस आहे, पंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। मुसलमानों को कहिड़ी ख़्वाहिश में लॻो पियो आहे, को कहिड़ी ख़्वाहिश में लॻो पियो आहे। हालांकि अल्लाह जे क़ुरान फरमायो मुंहिंजा दिलबर उन माण्हू खां वधीक को गुमराह कोन्हे जेको पंहिंजे ख़वाहिशात जे मथां हले। अफराईत मन इत्तख़ज़ इलाहहु हवा, त उन माण्हू के तो ॾिठो जेको पंहिंजे ख़वाहिशात खे पंहिंजो महबूब थो पियो बनाए।
अज तो मानू दीन इस्लाम जे मथा भी इं पिया चवन निमाज़ पढ़ो दिल नथी चाहे इन मसीत में मुझी दिल न चाहींदी आहे रोज़ो रखो दिल नथी चे कढे भला मानी खा उसा दिन मुझी सुमर अंगल हाथ से हाने जवाब न देबो मानी ते जवाब न देबो बाकी अल्लाह शल्लाह से तवा गड़े नजरे हा बचा बहरहाल मुसलमानों अल्लाह तबारक व तआला फरमायो हुब्बु शहवात मिनन निसा वल बनीन इहा दुनिया औलाद सा सिंगारी वैया वल क़नातीरिल मुक़ंतरा मुसलमान अजो साईं तव्हां ॾिसो था भाव भाव का जुदा औलाद करे भाव भाव जो झेड़ो लॻो पियो आहे भेण भाव जो झेड़ो लॻो पियो आहे औलाद करे ॿारनि जे करे ॿारनि जे ॻाल्हियुनि जे करे खोड़ कुंदर कुसी हाणे के ॿार शाम जो ठहिया वेठा आहिनि हीअ हमरा ॻाल्हाइनि कोन वल क़नातीरिल मुक़ंतरत बिनज़्ज़ाब वल फिद्दा खबरदार दुनिया सिंगारी वही थव सोने चांदी जे ढेरन सां ऐं स्वारन जे ज़ेबो ज़ीनत सां अल्लाह तबारक व तआला फरमाए वल अनआम ऐं जानवरनि सां सिंगारी वई आहे कंहिंखे ॾिसो त उन जो शौक़ु अजीबो ग़रीब आहे कंहिंजो ॿकरियुनि जो शौक़ु आहे कंहिंजो जेको आहे ढोरनि जो शौक़ु आहे पर अहिड़ा शौक़ीन बि तव्हांखे नज़र ईंदा जंहिंजो कुतनि जो शौक़ु हूंदा बगल में कुता खणी विया हूंदा मुख़्तलिफ़ माण्हुनि जा शौक़ वल हरोस कंहिंखे खेती बाड़ी जो शौक़ु आहे दुनिया तव्हांजे लाइ सिंगारी वई आहे जानवरनि सां खेती बाड़ी सां अल्लाह तबारक व तआला फरमाए ख़बरदार जंहिंखे सुबुह खां वठी करे शाम ताईं वक़्तु ॾिनई चाहे जेकी बि दुनिया में शयूं हुजनि घरवारी हुजे माल हुजे पैसो जो कड़ हुजे औलाद हुजे अल्लाह तबारक व तआला फरमाए जानवर हुजनि ज़ालिक मताउल हयात दुनिया दुनिया जो सामान ते कोई गॾु न हलंदे मशहूर वाक़िआ सिकंदर आज़म वारो तव्हां ॿुधो हूंदो कई साल हुकूमत कई अॼु असांजी बादशाही किथे आहे हालांकि आदिल बादशाह आहे पर पछाड़ी में पैगाम ॾेई था वञनि उजड़ गए वो बाग जिनके लाखों माली थे उजड़ गए वो बाग जिनके लाखों माली थे सिकंदर आजम जब दुनिया से गए तो दोनों हाथ खाली थे वने पियो जी मुंहिंजा ॿई हथ कफन मां कढी थे तव्हां त माण्हुनि खे ख़बर पए त सिकंदर बि एॾो वॾो बादशाह वञे पियो त हथ खाली हेॾी बादशाही कमाए छो त अल्लाह जो क़ुर फरमाए ज़ालिक मताउल हयातिद दुनिया यो दुनिया जो सामान हो दुनिया में रहिजी वियो आख़िरत जो सामान अञा को ॿियो आहे आख़िरत जो सामान जो गॾु हलण वारो अञा ॿियो आहे जंहिंजो अल्लाह क़ुर में इशारो बि कयो अल मालु वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया अल्लाह ताला फरमाए माल ऐं औलाद दुनिया जी ज़ीनत अथव दुनिया जी हयाती जी ज़ीनत अथव इन जे करे मुंहिंजे मिठे नाले वारे साईं फरमायो फरमाए जॾहिं इंसान मरंदो आहे ऐं इंसान जो मिसाल ईअं आहे जे कंहिंजा टे भाइर हुजनि पोइ पाण में वेठा गुफ़्तगू ऐं कचहरी कनि तवजो हेॾे कयो अदा देहानवाल दुनिया में त तुंहिंजूं वजूं दवाऊं जो हिन तो तां सिर भी कुर्बान ला बच्चा भी कुर्बान है पर यार
मूंसां तूं तोड़ केसी ती निभाईंदे। हिकिड़े भाउ चयो अदा मां तोसां एसी ती साव निभाईंदो मां जेसी ती सिरीअ में साव थई। वो जॾहिं सिरी मां साव निकितो यारो यारी तूं जुदा मां जुदा। केतिरी संगत हूंदी जिन खां असांखे उन्हनि खां सवाइ मानी कान वणंदी हूंदी, चांहि कान वणंदी हूंदी, पर जॾहिं मौत ईंदो यार जुदा थी वेंदा। कुल पाइण लाइ बि मुश्किल आहे। थोरो सां तव्हां तजुर्बो कर। पंहिंजे उहे दोस्त त परे औलाद ई कान थी अचे। उहो समीर साहब फरमाईंदा हिकिड़ी कुराड़ी आई मुला ने खणी आई ख़त्मे जे लाइ मानी। ओ मुला ख़त्म दे मुला हाणे मानी आई महिमान आदि हुनखे खाराए छॾी। घड़ी खण खां पोइ वरी भाई आई ठाव खाइण। मुला ख़त्म हो नहीं ख़त्म हो तो मूंखां विसरी वियो। मानी जो ॾेई अची मानी मूं खाधी कान। मानी त खाधी महिमान पोइ हाणे ॿी मानी करे आ। हीअ वीचारी वई वरी जेको आहे मानी पचाए खणी आई। मानी जेको आहे खारायसि बि पई। मुला हथ वियो मुला मतां विसारियो अथई। वरी मानी खे मुला मतां ख़त्म विसारियो अथई। त मुस्लमानो असांजे तव्हां जेके पंहिंजा अमल करे वेंदा उहे कमु ईंदा। पोइ यार केतिरो बि ख़ैर ख़ैरातो करे पर पंहिंजे हथ सां जेका शइ करे वियासीं उनजो अजुर अञा मथे आहे। बहरहाल अल्लाह तबारक व तआला फरमायो मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहिरों भाव चयो अदा मां ओसी थी तोसां गॾु हा जेसी ती तुंहिंजे सिरीअ में सावा। ॿिए नंबर भाव चयो अदा मां तोसां क़बर ते गॾु हलंदो मां जॾहिं मिट माइट तोखे सामीअ में लेटाए करे मण मिटी जा विझी करे। अॼु त वरी सफ़ा मज़बूत करे ईंदा आहियूं। सीमेंट विमेंट हणी मथां मार्बल मथां निकिरी न अचे। पक्की क़बर ठाहिण मुंहिंजे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम मना फरमाई आहे। पक्की क़बर ठाहिण उनजे मथां ॾिया ॿारण इहे अगरबत्तियूं ॿारण अल्लाह जे रसूल झलियो। अॼु मुस्लमान खे जीअं झल तीअं अञा बच अॻिते न साईं छा आहे पोइ मतलब अबे साम्हूं मत कान्हे। असां कलमो पंहिंजी बिरादरी ते कोन भरियो आहे। कलमो मदीने वारे साईं जे मथां भरियो आहे। ॻाल्हि सम्झ में अचे या न अचे जीअं दिलि भर फरमाए वियो असां ईअं कंदा। त मुंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿिए भाव चयो मुंहिंजो साथ तोसी त तोसां एसी तैया जेसी ताईं मिट माइट तोखे दफ़न करे ईंदा। पोइ बसि तूं जुदा मां जुदा अल्लाह ॼाणे तूं ॼाणी हाणे बाबा यारी यारी। टे नंबर भाव चयो भाउ मूंसां तो वॾियूं नाइंसाफ़ियूं कयूं वॾियूं नाजाइज़ूं कयूं पर यार मां बेवफ़ा कोन्हा मां बावफ़ा हाँ मां त तोसां गॾु क़बर में बि हलण लाइ तयारु हाँ। अदा साथी वो कजे जेको तोड़ निभाए न जलसो बि फ़िक्र आख़िर ते साथी ओड़ो कजे जेको ॾाढा ॻाल्हायो सभु ॻाल्हायो न महिमान त अञा पहुता न आहिनि। जेको तोड़ निभाए न जेके बेवफ़ा साथी आहिनि असां उनखे सॼो वक़्तु ॾियण लाइ तयारु आहियूं। हाणे ॿुधजो तो ॿाहिरि कहिड़ा आहिनि। पहिरें नंबर ते मुंहिंजे दिलबर फरमायो पहिरों जेको भाउ हो जेको चए पियो तोसां मां एसी थी बदल हाँ जेसी तीसरी में सावा उहो माल आहे जेको पाण कमायो अथई। हेॾा साह निकितो माल परायो आहे। ईअं बुज़ुर्ग जो वाक़ियो अचे थो किथे वियो उन बुज़ुर्ग जी तबा पुरसी करण पर उते जॾहिं पहुतो बुज़ुर्ग सां चंद लम्हा वेठो त उन बुज़ुर्ग जी फोतगी थी वई। फोतगी थी वई त हुन ॾींहं खे फूक ते विसाए छॾियो जेको तबा पुरसी करण वियो। अहिड़ा अल्लाह वारा बि गुज़रिया आहिनि। हींअर त अल्लाह आराम फरमाए एक्सीडेंट खोड़ थींदा आहिनि न पोइ माण्हू खणण जे बजाए त छा सामान खणी वेंदा आहिनि। अब कुछ ही को दस खीसे में कार्ड भी कोनस पैसा भी कोनस बटू भी कोनस वड़वा मुसलमान वाह जी हमदर्दी है। पो पुछा के सब पुछ साईं दियो छो विसायव ते जदे पेरो मां इन बुजुर्ग सा तब पुछी करन आयो तने यो दियो इने जे माल मझा भरे पियो पर जदे वफात करे वियो हाणे ये पैसा
हाणे बकाया दिए जो तेल वार संजो आ, इन्ही जे करे वार संजी इजाजत कोन ही मां दियो विसाए छॾियो। जेको वफ़ात ॾियण खां पोइ हाणे माल जेको थियो इहो मीरास आहे या समूरनि मुंतकिल थींदो, ख़तमा बि पोइ ख़ैरातो बि पोइ, जंहिंखे पंहिंजो जुदा थी मिले उहो वरी जेको आहे जेतिरी वणे ख़ैरात करे, काई मनो कान्हे का। ॿिए नंबर ते बा मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको चए पियो मुंहिंजा भाउ क़बर ते तोसां गॾु हां, पोइ जॾहिं तोखे माण्हू दफ़न करे वापसि मोटंदा त मां बि मोटी ईंदुमि। मुंहिंजे मिठे नाले वारे मदीने वारे साईं फरमायो, इहो ॿियो नंबर भाउ हुनजो इहो आहे, मिट माइट अज़ीज़ अक़ारिब औलाद वग़ैरह इहे बि उतां वापसि ईंदा। केॾो बि प्यारो पुटु हुजे पर चवंदो त अंदर कबर में तो सुम्हण परे जी ॻाल्हि आहे, पर हिकिड़ी राति में कोन टिकंदो, ॿाहिरि भला कटरे कब्रिस्तान ते मुश्किल आहे। उहा घरवारी जंहिं जेको आहे ज़िंदगीअ भर हिन पंहिंजे अबे खे रुसायो, अम्मा खे रुसायो, मिटनि माइटनि जा झेड़ा ऐं फॾा करे पाण अकेलो थी वञी करे रहियो, उहा घरवारी बि कमु न ईंदसि। हल बाबा तूं जुदा मां जुदा। टे नंबर ते बावा मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, टियों नंबर भाव जेको आहे उहो अनेक साले अमल मुसलमानों पोइ जेके असां तव्हां अमल क्या हूंदासीं, अमल चवंदा असां गॾु हलंदासीं। हालांकि असां तव्हांजो हाल हर कंहिंखे ख़बर है, नमाज़ जी हालत पाण खे ख़बर है। और मौलाना गुल हसन गबोद रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो कि असां मुसलमान एॾा नमाज़ में जल्दबाज़ आहिनि, पोइ जॾहिं नमाज़ शुरू कंदा त अल्लाह जे मलाइकनि खे मोकिलींदो, वञो होॾां मलाइकनि जी स्पीड भाइरनि खूह में फिटो कयो, मलाइक अची करे अहिड़ा तख़्तो ॾिनो खोड़ ते करे वायतुनि में हिकिड़ी आबा। वरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पुट खे जॾहिं ज़िबह पियो करे, अञा हिकिड़ो जेको आहे को अॻिते ॾिनो ई कोन अथई, पोइ ॾियण जी करे पियो त हज़रत इस्माइल के पासो करे दुंबो ॾिनोसि। एॾी स्पीड जे बावजूद हेॾे ईंदा त हमरा आहे ई कोन। अरे बाबा काॾे हो वञी करे अल्लाह साईं ॿुधाईंदा, साईं उहो बंदो त आहे ई कोन, तव्हां त वांदा हू को वांदो आहे तव्हांजो इंतज़ारु करे। जे जुमे जी नमाज़ में हालत पाण ॾिसंदा आहियूं, अलाए ग़लति थो चवां। इमाम हिकिड़े पासे सलाम वरायो, ॿिए पासे निहारींदो, जमायत आहे ई कोन, ॼण सुनत पहिणी कान्हे का। उम्मीद है न नबी साईं शफ़ाअत जी, अड़े ॻाल्हायो, या उम्मीद आहे न अल्लाह जो नबी साईं शफ़ाअत करे। शफ़ाअत तॾहिं थींदी जॾहिं सुन्नत जी पाबंदी त कयूं न। अॼु मुसलमान खे बसि फर्ज़ ते पहुतो आहे त अल्लाह तबारक व तआला फरमाए माल औलाद जी मां मिसाल ॾेई करे सम्झायो, इहे शयूं पोइ हिते ख़तम थी वञे। बाक़ी हलंदो छा, सोणे क़ुर लिखियो आहे, अलमाल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहात। माल भी पोते, औलाद भी पोते, बाकी जेके अमल गॾु हलंदा। अल्लाह जो कुरान फरमाए तो वल बाक़ियातुस सालिहात, बाकी तुंहिंजा नेक अमल हूंदा। खैरुन इंद रब्बिका सवाबन व खैरुन अमला, ये तुंहिंजे रब वटि भला आहिनि ऐं इहे बि उमेद जे लिहाज़ अञा वधीक भला। सवाब अल्लाह ॾींदो, असांजे वस हुजे त अल्लाह आराम फरमाए सवाब बि खसियो वञो। जी अॼुकल्ह हिन जी निमाज़ कान थी, बाबा ही अजायो थो पढ़े, मुफ्ती पाण थी वियो आहे। ॿिए जे नियत जा मालिक असां थी वेंदा आहियूं त हिन जी नियत ख़राबु आहे, ही नियत जो खोटो आहे। हालांकि अल्लाह तबारक तआला फरमाए नियतनि जो राज़दान मां ई आहियां, अलीम बिज़ात सुदूर मां ई आहियां। कंहिंजे मथां माण्हू फतवा न लॻाए, लेबल न लॻे, हेड़ो ई हेड़ो ई हेड़ो ई हेड़ो। तो याद रखो मुसलमानों, उलमा इकराम बाक़ियातुस सालिहा जो तफसीर कयो वा।
कहिड़े अमल आहिनि जेके माण्हू खे मरण खां पोइ कमु अचनि। पहिरियों पहिरियों आहे निमाज़, बाक़ियात सलात में मुराद है पहिरियों निमाज़। अॼु मुस्लमान निमाज़ का दूर, हालांकि निमाज़ जी अहमियत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक तआला समझाए। वामुर लक बिस्सलाम वस्तबिर अलैहा ला नस्अलुका रिज़्क़ा नहनु नरज़ुक़ुका वल आक़िबतु लित्तक़वा। मुदा दिलबरा पाण भी निमाज पढ़ो, पांजे घर वालन के भी निमाज जो हुक्म कर। मुदा महबूब वस्तबिर अलैहा हमेश की के कर। ला नस्अलुका रिज़्क़ा तो का सा रिज़्क़ जो सवाल नथा कयूं तो नहनु नरज़ुक़ुका वल आक़िबतु लित्तक़वा। रिज़्क़ त असां कराईंदा, ज़िम्मेदारी असां जी। अॼु पुॼ निमाज़ सही सॼो ॾींहुं दुकान ते हूं, सॼो ॾींहुं खेती बाड़ी ते हूं, सॼो ॾींहुं मेहनत वारे ते हूं, निमाज़ किथां पढ़ूं? तवजो कजा, 22 लख मुरबा मील जो हुक्मरान। इन खां पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कयां, पाक पैगंबर अलैहि सलात वसलाम वटि निमाज़ जी अहमियत जो ताइफ वारा माण्हू अल्लाह जी नबी के तकरीब हुजनि था, दिल भर दुआ था घुरनि। अल्लाहुम्मा बिक़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून। अल्लाह न क़ौम के हिदायत दे, मूंखे नथा सुञाणनि। मुसलमानों दिल भर नबी पंहिंजे पाक जसद अतर जे मथां तकलीफ़ूं बर्दाश्त करे उन्हनि जे हिदायत जे लाइ दुआऊं घुरंदा रहिया। पर मुसलमानों कंहिं मौक़े ते ग़ालिब उहद जो मैदान अल्लाह जे नबी जी निमाज़ कदा थी आ। दिल भर नबी रऊफ़ रहीम रहमतुल लिल आलमीन दुआ था घुरनि। अल्लाह हिननि ज़ालिमनि हिननि बदबख्तनि जो कब्र ऐं घर बाहि सां भर। हिननि असांखे निमाज़ खां रोकियो आहे। एॾी निमाज़ जी अहमियत। वरी दिल भर जॾहिं वञनि था आख़िरी वसियत बि है, निमाज़ी पार अथव, बाननि जी पार अथव, निमाज़ के न छॾिजो। मुसलमानों हाणे साईं तव्हां पंहिंजे दिल ते हथ हणी करे चऊं त निमाज़ी केतिरा बणिया, निमाज़ी असां वटि अहमियत केतिरी आहे। 22 लख मुरबा मील जो हुक्मरान जनाब उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु फज्र जी निमाज़ में उन जे मथां हमलो थो पियो थिए, पर सहाबी सगुरा हाय घोड़ा नथा कनि। अब आप पहिरियों निमाज़ पूरी कयो, पहिरियों निमाज़ पूरी कयो। निमाज़ पूरी थी उन खां बाद में जनाब उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे मरहम में लॻी विया। पोइ कुझु अञा टाइम हुयो, एतिरे ताईं जो उमर साईं किन में बेहोश थियनि पिया, किन में होश में अचनि पिया। ऐं फरमायो टाइम आहे निमाज़ जो, हाउसी आहे। उन हालत में उलमा इकराम लिखियो तयम्मुम करे निमाज़ पढ़ियूं, हाल के लहू आहे। छा पिया फरमाए? नाम ला हज़्ज़ फिल इस्लाम, नाम ला हज़्ज़ फिल इस्लाम। हाओ निमाज़ पढ़णी आहे, जेको निमाज़ नथो पढ़े इस्लाम में कोई हिस्सो कोन्हे। अल्लाह शल्लाह साईं तव्हांखे नमाज बाद जमात पढ़ण सां तौफ़ीक़ अता फरमाए। बे नंबर ते उलमा इकराम फरमायो अमल साले या अमल साले चइबो छा खे आहे? वो अमल जेको दिल भर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मुवाफ़िक़ हुजे ऐं उन में नियत हुजे, इख़लास हुजे। पर वो अमल चैन ॻाल्हियुनि सां ताक़तवर थींदो आहे। वो अमल घणनि ॻाल्हियुनि सां? चैन ॻाल्हियुनि सां। नंबर पहिरियों इल्म हुजेसि, नंबर 2 ख़बर त हुजेसि, अहमियत त हुनखे हुजे। अहमियत न हुजे त छा आहे, बसि नियत बि हुजेसि। नंबर 3 सब्र बि हुजेसि। नंबर 4 तक़वा बि हुजेसि। हाणे जेकॾहिं इहे शयूं
इन में आहिनि इहो अमल ताक़तवर आहे क़ाबिले गर इहो अमल हिनखे हिते बि जेको कमु ईंदो अॻिते बि कमु ईंदो न त उहो मदुनई वारे जो मशहूरु वाक़ियो आहे ॿुधो अथव न मदुनो न भॼंदो पियो वञे कंहिं मुला जे अॻियां अंधो ई ॾिसी न तो नमाज़ तो पढ़ा चयदा अहिड़ी नमाज़ जे आसरे लॻो हुई इन्ही ने तोखे दंद वठी अथई मां लैला जे मोहबत में आ मूंखे ख़बर कान पई त अॻियां खॾो आहे तूं नमाज़ में तूं अलाह जे साम्हूं बीठो हुई वरी पे तो नमाज़ भञी ते ॿुध सॼो तुंहिंजो तवजो अल्लाह शल्लाह साईं तव्हांखे इख़लास वारी नमाज़ अता फरमाए त यादि रखो मुसलमानो ॿिए नंबर ते उलमा इकराम लिखियो अमल सालिया मां मुराद सदको भी आहे इन्ही जे करे मुझे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सदको कंदा कयो सदको मुसीबतुनि खे टारींदो आहे जेकॾहिं मिटो माइट फो थी वञे मुंहिंजे रहबर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन ज़माने में त हूंदा खूह ऐं ॿिया ख़ैर जा कम कूड़ो अॼु साईं फरमायो जेको वफ़ात करो हुन जे लाइ खूह खोटायो जीअं हज़रत उस्मान साईं जो मशहूरु वाक़ियो आहे अॼु हींअर अरिड़हीं ज़ुल्हज अचे थी न हिकिड़ा बदबख़्त हाणे वरी ईदूं ॻाल्हाईंदा हुन ते उहो उस्मान आहे ॿ ॻाल्हियूं वल्दू करे वठां जनाब उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु जो अल्लाह जे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बावफ़ा मुख़लिस साथी आहे जंहिंजे मथां अल्लाह जे रसूल जो इत्माद आहे फरमे मुंहिंजा साहबियो जेकॾहिं मूंखे 10 न्याणियूं हुजनि हा या 40 न्याणियूं हुजनि हा उस्मान खे परणाईंदो वञा हा ए मुंहिंजा साहबी उस्मान खे तव्हां पंहिंजूं न्याणियूं परणाए फरमे उस्मान हुआ जंहिंखां अल्लाह जा मलाइक बि हया कंदा आहिनि पोइ हिकिड़े हुदैबिया जे मौक़े ते पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सफ़ीर बनाए करे हज़रत उस्मान खे मोकिलियो त पुट उस्मान तूं वञ भला मक्की वारनि सां ॻाल्हाए हज़रत उस्मान उते पहुतो मक्के वारनि सां ॻाल्हि ॿोल थी पर पोइ हुननि उस्मान खे चयो उस्मान ॻाल्हि ॿुधो तूं चवीं त तोखे असां काबतुल्लाह खोले ॾियूं इजाज़त तोखे आहे तवाफ़ बि कर उमरो बि कर बाक़ी मुस्लमाननि खे असां कोन छॾींदासीं उस्मान चयो त इहे कॾहिं कोन थींदो एॾी वफ़ा पोइ असांजो दोस्त ॿुधाईंदो हिकिड़े हंधि वियासीं जलसे ते मूंखे चयो त वाइदो कराए जोरी जुटियो त साईं खे वाइदो ॾियो मां हेॾा वाइदो मूंसां गॾु आया आहिनि वरी पाण साइकिल उन ज़माने में साइकिलियूं हुयूं अॼु खां 15 साल पहिरियां पाण चढ़िया वरी भॻा पिया वञनि पहुचो ॾिठो माण्हू उते ई मां तकिरे बसि करे सिधो हुननि जे पुठियां मां इहा तव्हांजी शराफ़त आहे मूंखे तव्हां तकिरे में जुटे तव्हां अकेलो छॾी वञो था पिया अहिड़ा यार न हा मोहम्मद जा बावफ़ा यार हा जंहिंजो अल्लाह जे क़ुर फरमायो क़यामत ते मुंहिंजे महबूब सां गॾु पोइ मशहूर थी वई ॻाल्हि त हज़रत उस्मान रज़ियल्लाहु तआला अन्हु खे मके जे माण्हुनि शहीद करे चुका आहिनि उन खां पहिरियां ॻाल्हि हीअ थी आहे अॼु उस्मान काबतुल्लाह जा तवाफ़ कंदो हूंदो उमरो कंदो हूंदो मुंहिंजे दिल भर फरमायो उस्मान मूंखां सवा कॾहिं बि अकेलो तवाफ़ न कंदो आयो जो वफ़ा गदो आहे न वाक़ई बि कोन की पर जॾहिं हुन वफ़ा ॾेखारी अल्लाह जे क़ुर में वफ़ा ॾेखारी लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीना इज़ युबाइऊनक तहत शजरा मुंहिंजा दिलबरा दिल माणनि उस्मान जे खून जे लाइ उस्मान जे पलांद जे लाइ 1500 साहबी तोसां बैयत था कनि पिया अल्लाह तबारक व तआला जे रज़ा जो ऐलान करे छॾियो आहे वरी मुंहिंजे दिल भर फरमा मतां ॻाल्हि कूड़ी हुजे इन जे करे ही जेको हथु आहे सॼो हथु इहो उस्मान जो हथु आहे हीउ उस्मान जो हथु आहे गोया के सॼो हथु अल्लाह फरमायो मुंहिंजा दिल भर तो हथु रखियो आहे त यदुल्लाह फौक़ ऐदीहिम अल्लाह जो बि हथु आहे तव्हांजे हथनि जे मथां एॾो वॾो एज़ाज़ मिलियो हज़रत उस्मान रज़ियल्लाहु तआला अन्हु मुस्लमान खे तकलीफ़ हुई मदीने में सदके जे तौर ते उठ जेको आहे ख़रीदो कई जेको खूह
फरमाई मुझा मुसलमान जेके भी आन आम इंसान पे पानी पियन कोई पैसा ना छो त पहिरियों यहूदी से अध ते उन खां पोइ सॼे पैसनि ते ख़रीद कयो वो उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु पैगंबर जे गालिबन ईद जो दिहाड़ो आ पचाइण लाइ का शइ कान हुई अम्मा आयशा सिद्दीका जो को साईं अॼु मिस्कीन यतीम ईंदा अॼु असांजे दरनि तां खाली वेंदा फरमाई अल्लाह बंदोबस्त कंदो ऐं थियो बि ईअं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु हर घर वारी वटि ॿ टे उठ जेको आहे भरे सामान जा ॾेई वियो दिल भर जॾहिं अचनि त आयशा सवेल त कुझु कोन हो हींअर भला हीउ जेको आहे माल पे था पचनि हीउ जेको राशन किथां आयो आहे फरमाई उस्मान ॾेई आयो फरमाई ॿियनि जी सार लथी थी साईं हर तव्हांजे घर वारी वटि एतिरो सामान पहुचायो फरमाई बीहो त मां उस्मान जे लाइ अलाह खां जन्नत त वठी अचां इहो एॾो वॾो मक़ाम एॾो वॾो एज़ाज़ त मां अर्ज़ु पियो कयां त मुंहिंजे दिल भर फरमायो त सदको कंदा कयो ॿियो हज़रत अबू दादा रज़ी अल्लाह ताला अन्हु सदको बि कहिड़ो अल्लाह जे क़ुर फरमायो त जॾहिं तव्हां सदको ॾींदो त शैतान तव्हांखे दाबा ॾींदो अड़े मिसकीनो थी वेंदे हो ॻाल्हि पिया कंदे हिते हेॾी कंडियारे जी ॻाल्हि त को हमरा वियो कंहिंजे वठण था मस्जिद जे लाइ ॿ टे बोरियूं सीमेंट जो खपनि या कुझु चवंदी असां वटि किथां आया पैसा हिते को असां वटि खाणा पाण दुआ करे हालात सही थियनि पर ख़बर तॾहिं पई जॾहिं मंसूर जे चंबे में अची वियो 30 लख उन खणी वियो पोइ ॻाल्हि कान उहो ॿोली वियो ॿुध लॻाल ख़बर ते काई चिड़े तूं त चई पैसा ई कोन्हनि हीअ किथां ॾेई जेके 30 लख हू तुंहिंजा खणी वियो अल्लाह शला साईं तव्हांखे बुखल खां बचाए नबी जी फरमायो सखी जेको हूंदो आहे अल्लाह जे वेझो हूंदो आहे सखी जन्नत जे वेझो हूंदो आहे ऐं बखील जेको हूंदो आहे उहो माण्हुनि खां बि दूर हूंदो आहे जन्नत खां बि दूर हूंदो आहे अल्लाह शला बुखल खां बचाए अल्लाह ताला फरमाए शैतान यइदुकुमुल फ़क़्र व यअमुरुकुम बिल फ़हशा शैतान तव्हांखे दाबा ॾींदो दड़का ॾींदो अरे फ़क़ीर थी वेंदे मिसकीन थी वेंदे मुहताज थी वेंदे इन जे करे न पर जेकॾहिं मेलो ई मलाखड़ो हूंदो त बि चवंदो कोई मसलो न आहे लुट बाबा पैसो अचणी वञणी शइ आहे पैसे खे असां था कमायूं असांखे पैसो थोरे थो कमाए ईअं लफ़्ज़ ते विराईंदे बहरहाल हज़रत अबू दादा रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे सुने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबिया जॾहिं आयत ही नाज़िल थी ला तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून ऐसी ते नेकी तव्हां हासिल नथा करे सघो जेसी ते पंहिंजी प्यारी शइ ख़र्च कयो अबू दादा नबी जो साहबिया आयो मुंहिंजा दिलबर ही बाग मूंखे ॾाढो वणंदो आहे अल्लाह जे नाले ते ख़ैरात थो कयां मुसलमानो ॿियो हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु उन बि अर्ज़ु कयो मुंहिंजा दिलबर मूं वटि ॿ बाग आहिनि जेको तव्हांखे बाग वणे उहो अल्लाह जे नाले ते मां कुर्बान थो कयां जॾहिं पंहिंजे बाग में दाख़िल थो पियो थिए पर में उम्मे दरदा जी कयां बाग जो सौदो थी वियो आहे बाग ख़ाली कर कंहिंसां सौदो थियो आहे पर में अल्लाह सां सौदो थियो आहे क़ुरान में लिखियईं मदल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना केरा जेको अल्लाह के सुहिणो कर्ज़ दे अल्लाह तबारक व तआला फरमायो ॾीणे टीण करे ॾींदासोस वाह उहा बि मुंहिंजे दिलबर जी शागिर्दाणी आहे फरमाए अबू दरदा वाह जो सौदो करे आयो आहियां भलो सौदो करे आयो आहियां मुसलमानो ॿियो अमल साले मां मुराद सदको बि अमल साले मां मुराद खोड़ शयूं अहिड़ियूं आहिनि 3 नंबर ते उलमा किराम लिखियो अमल साले मां मुराद जेकी आहे बाक़ियात सालियात मां जेकी मुराद है इहो नेक साले न्याणियूं छो त उहो ज़मानो हो जॾहिं न्याणी ॼमंदी त उनजे माण्हू ख़िलाफ़ प्रोपगंडा कंदा क़ुरान में लिखियो पिया वैदा बुशरा अहदुम बिल उनथा दल वजु मुसवदम कदीम एॾे हलंदासीं मौज़ू घणो टुको थी वेंदो इन करे मुख़्तसर करे मां पंहिंजे मौज़ू ते अचां पर यादि रखो मुसलमानो जेकॾहिं न्याणी आहे मुंहिंजे रहबर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू न्याणी जी सही माना में
तालीम तरबियत तो पियो करे वरी वदड़ी थी शादी कराए पर में क़यामत जे दिहाड़े मूंसां गॾु हीअं हूंदो मुसलमानो 3 नंबर ते बाक़िया सानिया आत्मा मुराद उहे शयूं आहिनि जेके कलमात आहिनि ज़िक्र अज़कार तस्बीहात कुरान में लिखियो पियो आहे जॾहिं हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम मच्छीअ जे पेट में हो वइन यूनुस लमिनल मुरसलीन इज़ अबक़ा इलल फुल्किल मशहून फसाम फकान मिनल मुदहदीन फल्तक़महुल हूत वहुव मुलीम फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललबिथ फी बत्निही इला यौमि युबअसून तस्बीह न करे हा क़यामत जी सुबुह ताईं मच्छीअ जे पेट में हूंदे हा हर भर माण्हू वांदो वेठा ज़िक्र करे कलमो शरीफ़ पढ़े मौलाना ज़करिया रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे पंहिंजे किताब में वाक़ियो हिकिड़ो काफ़र मुस्लमान कंहिं ॻोठ ते चढ़ाई गई हिकिड़े काफ़र खे क़ैदो खणी कयूं चई ॿी अॼु त तोखे छॾे छा कयूं बाबा हुनखे देग में विझी हेठां ॾिनोसि तीली हुनखे जो तीली ॾिनो हाणे वञे काॾे मुस्लमान घेरो कई बीठा आहिनि अची कलमो शुरू कई थी मुस्लमान नारो कलमो बणाओ निजात ॾियारींदो भला छो न हिन जो विर्दु कयां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जॾहिं विर्दु कयई उहा देग मथे उॾाणी आहे जिथां गिरफ़्तार करे आया हा सिधो उन जे ॻोठ में हीअं जो माण्हू अरे असां वॾेरो तव्हां वॾेरो आहे कलमो भरियो मुस्लमान थियो अॼु मुस्लमान मूंखे जलाइनि पिया पर मुस्लमाननि जे कलमे जे करे मां बची आया आहियां मुसलमानों ज़िक्र अज़कार माण्हू करे जेके आयतूं पढ़ियूं उन जो तर्जुमो करे पोइ दुआ घुरूं अल्लाह तबारक व तआला फरमायो व खैरुन अमला व यौमुन सयरुल जिबाल व तरल अर्द बारिज़तन व हशरनाहुम उहो वक़्तु बि ईंदो जॾहिं असां पहाड़नि खे हलाईंदासीं ज़मीन ख़ाली थी पवंदी व हशरनाहुम समूरनि खे गॾु कंदासीं फलम नुगादिर मिनहुम अहदा कंहिं बि हिकिड़े खे न छॾिबो समूरा रब जे मैदान जेको साम्हूं ईंदा व उरिदु अला रब्बिका सफ़ा समूरा सिफ़ूं बनाए करे अल्लाह जे साम्हूं ईंदा लक़द जीतुमूना कमा ख़लक़नाकुम अव्वल मर्रा असां तव्हांखे ईअं आणींदासीं जीअं तव्हांखे पहिरियों मर्तबो पैदा कयोसीं जॾहिं अम्मा जे पेट खां आयासीं जिस्म ते कपिड़ो कोन हुयो पेरनि में चप्पल कान हुई मथे ते टोपी कान हुई पर में महशर जे मैदान में तव्हां ईअं गॾु ईंदो अमर आयशा अर्ज़ु कयो त साईं हर हिकिड़ो हेॾे होॾे पियो निहारींदो पर में आयशा अहिड़ो ज़मानो ईंदो अहिड़ो वक़्तु हूंदो जो कंहिंखे इहा ख़बर कान हूंदी त मुंहिंजे पासे में केरु आहे अल्लाह तबारक तआला फरमाए बल ज़ामतुम अल्ला नजाल लकुम वैदा बल्कि तव्हां इहो गुमान था पिया कयो त असांजे मथां को वाइदे वारो न आहे को डेॼाड़ींदड़ न आहे ववुदिअल किताब फतरल मुजरिमीन मुशफ़िक़ीन रखियो वेंदो किताब यानी अमाल नामो मुंहिंजा दिलबर पोइ मुजरिमनि खे ॾिसंदे ॾकंदा हूंदा वयक़ूलून या वैलतना माल हादल किताब चवंदा हे काश छा थियो आहे हिन किताब खे ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला असाहा जेको ॻाल्हायूं था जेको अमल कयूं था सोचे सम्झी कयूं हिकिड़ो मलाक सगुर हेॾां वेठो आहे ॿियो हेॾां वेठो आहे किताब तयारु पियो थो थिए इहो किताब सुभाणे जीअं मोबाइलियूं हलनि पियूं थियूं न साफ़ बि लिखंदा आहिनि पिया पोइ ज़ाहिर आहे जेको ॻाल्हायो जेको वापरायो जेको इशारो इहो असां महफ़ूज़ थी वियो अल्लाह ताला फरमाए हीअ त तव्हांजे दुनिया जा आलात आहिनि डिलीट थी सघनि था पर जेके मां ख़ुदा तव्हांजे मथां कंट्रोल मुक़ररु कयो आहे इहो डिलीट कोन थींदो ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला असाहा नथो नंढी नेकी छॾे नथो वॾी नेकी छॾे इल्ला असाहा समूरो महफ़ूज़ थियो पियो आहे ववजदू मा अमिलू हाज़िरा जेको अमल कयूं सॼो साम्हूं लांदा वला यज़लिमु रब्बुका अहदा फरमाई तुंहिंजो रब कंहिंसां बि ज़ुल्म न कंदो अल्लाह तबारक तआला फरमाए यादि रखो अफ़तत्तख़िज़ूनहु व ज़ुर्रियतहु औलिया मिन दूनी तव्हांजो इब्लीस शैतान दुश्मन आहे तव्हांजे अबे खे सदो कोन कई तव्हां वरी इनखे दोस्त करे वठो था मूंखे छॾियो था मुस्लमानो असांखे घुरिजे हिन अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़दस खे पढ़ूं जीअं ही चवे उन ते ज़िंदगी गुज़ारियूं वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।